अखियां पीते जल न खुटे, नदियां खुटन न नीर, धर्म खीते धन न खुटे, जो के गया दास कबीर। इंतहाई काबिल एहतराम एमएनए खीलदास कोस्तानी, डॉक्टर श्याम सुंदर ऐं मुंहिंजा मोज़स जेके भी स्टेज ते वेठल आहिनि ऐं वोक जा साथी ऐं स्पेशली वाहिगुरु फाउंडेशन सथ जे नौजवान साथियुनि खे उन्हनि जी महिरबानी ऐं लख लख वाधायूं मुबारकूं जेको हिननि ख़ूबसूरत प्रोग्राम रचायो। ऐं ॼण ईअं लॻे पियो हरेश कुमार वांगुरु त अॼु दीवाली आहे ऐं उहा ई साॻी ख़ुशी आहे। सियासी ॻाल्हि कोन कंदासीं, छो जो मुंहिंजे ख़्याल में हिते सियासी ॻाल्हि करणु न खपे, छो जो इहा जेको बुनियादु आहे वाहिगुरु फाउंडेशन सथ जो, जंहिंजो मतिलबु आहे ई इंसान ज़ात जी ख़िदमत करणु। उहा इंसान ज़ात मूंखे उमेद आहे हिन नौजवाननि मां, ऐं मेजॉरिटी आउं ॾिसां पियो त हिननि में सभु नौजवान आहिनि, हिननि में जज़्बो बि आहे ख़िदमत जो, ऐं हिननि काफ़ी कम कया आहिनि जेके स्पेशली मूंखे ख़बर बि आहिनि। उहे कम विदाउट फोटो सेशन आहिनि ऐं उहे अहिड़ा कम आहिनि, ॾुखिया कम आहिनि जंहिंखे मूंखे पर्सनली ख़बर आहे, पर उहे ॿुधाइण जहिड़ा बि कोन आहिनि। इन्हनि अहिड़ा वॾा कारनामा ऑलरेडी करे ॾेखारिया आहिनि ऐं आउं इहा अञा वधीक हिननि मां उमेद रखां थो त ही वधि में वधि सुठा कम कंदा, बिना तफ़रीह कंदा, बिना फोटो सेशन कंदा ऐं बिना पब्लिसिटी कंदा। छो जो जॾहिं बि पब्लिसिटी ऐं फोटो सेशन थियो आहे त तनक़ीद वधी आहे, तफ़रीह वधी आहे, नफ़रत वधी आहे ऐं पसंदि ऐं नापसंदि उहा बि उरूज ते आहे ऐं इन सां न सुठा कम थियनि था, न कंहिं ग़रीब जो भलो थिए थो। ऐं आउं हिन फाउंडेशन मां इहा ई उमेद रखां थो त तव्हां नालो वाहिगुरू जो रखियो आहे त वाहिगुरू जे नज़र में हर इंसान हिकु जहिड़ो आहे, हर इंसान खे हिकु जहिड़ो बनायो वियो आहे। त तव्हां गुरूअ जो वचन वधी कसम बि खयो आहे त तव्हां इहा ई शेवा कंदा ऐं बग़ैर कंहिं तफ़रीह जे। ऐं हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी दोस्तनि खे मुबारकबाद ॾियां थो ऐं आउं पंहिंजे तरफ़ां जेका बि मूंखां शेवा पुॼी उहा मुफ़्त पंहिंजो ऐलान कयां थो। ऐं आउं सिंध हुकूमत बेसिकली पाण सिंध में ई रहूं था त असांजी हुकूमत आहे, जेकॾहिं तव्हांजो को बि कमु हुजे के मिनिस्टर ते माइनॉरिटी फंड ते, छो जो आउं माइनॉरिटी जो उहिदेदार आहियां, त आउं तव्हां सां इहो वचन थो कयां त 24 आवर्स में जॾहिं बि तव्हां असांखे सॾु ॾिनो त तव्हांखे सॾ में सॾु ॾींदासीं। तव्हांजो जेको बि कमु आहे उन सां असीं हाज़िर आहियूं ऐं उमेद कयूं था ऐं वाहिगुरू तव्हांखे असांखे सभिनी खे हिकिड़ी हिमत ॾे त असां पंहिंजे कोस्तानी माण्हुनि जी ख़िदमत कयूं ऐं सिंध जे माण्हुनि जी शेवा कयूं। थैंक यू, लख लख कुर्बान, वाहिगुरू।